खिप्रो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में JMD वेलफेयर ट्रस्ट ऐं पूज हिंदू लोहाणा पंचायत पारां माता रानी दरबार में क़ीमत राय जी 5वीं वरसी जी मुनासिबत सां हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई है। JMD वेलफेयर ट्रस्ट ऐं पूज हिंदू लोहाणा पंचायत तरफ़ां ग़रीब मिसकीननि बेवान में 6 लख रुपयनि जा चेक, राशन, कपड़ा, सिलाई मशीनूं विरायूं वयूं आहिनि। इन मौक़े ते माता रानी दरबार जे गादी नशीन हरेश राय जो चवणु हो त वरसी ते फनकार घुराइण, लाइटूं लॻाइण, नाच गाने खां बहितर आहे त इहो ख़र्च असां ग़रीबनि जी मदद में करियूं, जी मुआशिरे में इहा सुठी रवायत बरक़रार रहे। थी आहे इहा जेका असांजी साईं क़ीमत राय जेको मुंहिंजो वालिद आहे उन जी 25 सालनि जी वरसी आहे। उन वरसी मौक़े ते असां सभु हिते गॾु थिया आहियूं ऐं असां इहा हिकिड़ो नओं मैसेज ॾियणु चाहियूं था त जॾहिं बि असांजे वॾनि जी वरसी थिए थी, असांजे गुरुनि जी, असांजे संतनि जी वरसी थिए थी त असां न के मतिलबु कोई पंहिंजे कपिड़नि ते ख़र्चु कयूं, रंगीन लाइटुनि ते ख़र्चु कयूं या ॻाइण वॼाइण फनकारनि ते ख़र्चु कयूं। उन खां बहितर आहे त असां कंहिं ग़रीब जे कमु अचूं। असां अॼोके इन प्रोग्राम में वधि में वधि जेको आहे कोशिशि कई आहे, असां 6 लख खां मथे मतिलबु असां चेक ॾिना आहिनि उन्हनि माण्हुनि खे जेके मिसकिन आहिनि, लाचार आहिनि, बीमार आहिनि, यतीम आहिनि, बेवाऊं आहिनि, उन्हनि खे उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जे लाइ असां राशन जा बैग, सिलाई मशीनूं, पाइण जे लाइ कपिड़ा, चपलूं वग़ैरह सभु शयूं रखियूं आहिनि। असांजी JMD वेलफेयर ट्रस्ट ऐं हिंदू लोहाणा पंचायत जे ताउन सां असां पूरी कोशिशि कई आहे। हिकिड़ो नओं मैसेज ॾियणु चाहींदो उन सभिनी माण्हुनि खे त जेके मतिलबु माना इन पासे अचो ऐं इंसानियत ते कमु अचो। इन मौक़े ते पूज हिंदू लोहाणा पंचायत जे सदर डॉक्टर गोबिंद राम बचाणी, मेघूमल भक्तवाणी, डॉक्टर सुनील कुमार, डॉक्टर खुशीराम शेवकाणी, रामचंद टेलवाणी, रूपचंद कारोमल, मुखी मिर्चू, मुखी धर्मू, डॉक्टर नथरमल, प्रताप राय, गुलाब राय, हरचंद, दीवान राय ऐं ॿियनि लोहाणा पंचायत जे उहिदेदारनि JMD वेलफेयर ट्रस्ट जे मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई है। जॾहिं त आयल समूरनि महिमाननि खे हिंदू मज़हब जा किताब ॾिना विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।